सुहिणी यादि बाग़ 48। रोकी डॉक्टर जे केबिन मां ॿाहिरि निकितो। साम्हूं रेवती सोफ़े तां उथी झट खड़ी थी रोकी खां सवाल कया। रोकी, डॉक्टर छा चयो? पप्पा ठीक थी वेंदा? केतिरो टाइम लॻंदो? कुझु प्रॉब्लम त कान्हे? मथां रोकी तरह ई चयो, रेवती प्लीज़ साखण, एतिरा सवाल गॾु तुंहिंजे दिमाग़ में अचनि किथां था? बिल्कुलु ख़ुशि अंदाज़ में चयो ताकी रेवती जी थोड़ी टेंशन कम थी सघे। रेवती मथां चयो, प्लीज़ जल्दी चओ। रोकी चयो, पहिरियों सोफ़ा ते वेह। एतिरो सोच पाण हॉस्पिटल में आहियूं, डॉक्टर बि सुठी कोशिश था करनि। तोखे भॻवान ते एतिरो त विश्वास करणु घुरिजे कि तुंहिंजे पप्पा जे लाइ उन जो ई दोस्त उन जी ट्रीटमेंट थो करे। इन खां वधीक कहिड़ी गॉड गिफ्ट थींदी आहे? हा, डॉक्टर एतिरो चयो, थोरो टाइम लॻंदो, हॉस्पिटल में रुकजणो पवंदो, पर सुठो रिज़ल्ट ईंदो। रेवती वापसि रोकी खां पुछो, सच कि मूंखे सिर्फ़ आथत ॾियण लाइ ही जुमिला? सवाल जे अंदाज़ में पुछो। रोकी, तोखे एतिरो विश्वास कान्हे मूं ते? पाण ॿई दोस्त आहियूं न, मां तोसां कूड़ छो ॻाल्हाईंदमि? ऐं उहो बि हिन वक़्तु एतिरो छो थी सोचे? तुंहिंजे सोचण सां कोई तकलीफ़ घटि त कान थींदी? इन खां त तूं सुठो सोच, सभु सुठो थी वेंदो। काफ़ी देर ताईं रेवती खे सम्झायो ऐं अंदरि डॉक्टर जी कंडीशन रेवती वांगुरु ख़राबु हुई। मेहता कुर्सी जे टेके सां अखियूं बंदि करे ॿई हथ मथे जे हेठां ॾेई वीचारणु लॻो, हे भगवान, ऐसा क्या हो गया जो जयदेव की ऐसी हालत है? जयदेव तो काफ़ी पैसे वाला, अच्छी फैमिली से था, फिर ये सब कैसे? मेरा तो फिर कांटेक्ट भी नहीं हो पाया। इंडिया छोड़ने के बाद कहीं सब मेरी ज़िंदगी से गुम हो गया और ना ही मुझे इतना सब कुछ जानने का वक्त मिला या कोशिश की। मुझे नहीं समझ में आ रहा है मेरे से गलती कहाँ हो गई जो मेरे दोस्त की हालत के बारे में मुझे पता भी नहीं चला। बस इन सवालनि में उन जे अखियुनि मां लुड़क वहंदा ई पिया वञनि। उन जे लाइ दुआ पियो करे, भगवान उस बच्ची की तरफ एक बार देखना, जयदेव को जल्दी से ठीक कर दो। उस बच्ची का एक ही सहारा है, माँ बाप की कमी कोई नहीं पूरी कर सकता, समझता हूँ, पर भगवान जल्दी ठीक कर देना, जयदेव को कुछ भी मत करना। बस एतिरियूं दुआऊं घुरंदे हुनखे अखियुनि में निंड अची वई। एक्चुअली इते तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त जयदेव ऐं मेहता ॿई दोस्त हुआ, गॾु पढ़ंदा हुआ। जयदेव काफ़ी सुठी फैमिली मां हुयो, पैसे टके जी कोई कमी कान हुई, तमामु पैसे वारा हुआ, फैमिली बि सुठी हुई, भाउर भेनर सभु हुया। मेहता खे डॉक्टर थियणो हो, पर डॉक्टर जे हिसाब सां उन्हनि वटि एतिरो पैसो कान हो। हिकु ॾींहुं मेहता खे फीस जे लाइ पैसनि जी तमामु ज़रूरत पई। कंहिं बि दोस्त मदद कान कई, न कोई रिश्तेदार अॻियां आयो। जयदेव काफ़ी हाराइजी वियो। दोस्त खे अहिड़ी हालत में ॾिसी साम्हूं खां वञी चयो, मेहता क्या प्रॉब्लम है? मैं तुम्हें इस
तरह से बिल्कुल भी नहीं देख सकता। जितना तुम हार चुके हो उससे कहीं ज़्यादा मैं हार चुका हूँ। तुम्हें टूटते हुए देख नहीं सकता। चल जल्दी से बोल, प्रॉब्लम क्या है। मेहता ने पूरी बात बताई। जयदेव ने तुरंत ही अपनी गले की चेन निकाल के मेहता के हाथ में रख दी। चल, इतने में हो जाएगा या आगे कुछ? मेहता अखियुनि मां पाणी उगण जे बदिरां जयदेव के गले लगायो। नहीं दोस्त, तूने मेरे लिए इतना सोचा काफी है। मुझे तेरे गले की चैन नहीं चाहिए। जयदेव ने अपनी कसम देके उसको दे दी और बोला, ये मेरी तरफ से गिफ्ट है। मुझे वापस देने की कभी कोशिश मत करना। सिर्फ इतना याद रखना कि मेरा कभी दोस्त था। अगर हम बिछड़ भी जाए तो इतना तो याद रखना, हम फिर मिलेंगे। बस एतिरो चई उनखे चेन ज़बरदस्ती ॾेई छॾी ऐं उन्हनि जी लाइफ पंहिंजे पंहिंजे लेखे बिज़ी थी वई। ॿिन्ही हिक ॿिए खे कॾहिं कॉन्टेक्ट करण जी कोशिश न कई या ज़िंदगी में अहिड़ो कोई मौक़ो ई कान मिलियो। ऐं अॼु उन जी हालत जो कुदरत बयान करे रही हुई। इहे सभु बर्दाश्त जे ॿाहिरि हुयो। मेहता खे निंड अची वई हुई। मथां दरवाज़ो खुलियो। रेवती रोईंदे रोईंदे आवाज़ ॾिनो, मेहता अंकल जल्दी चलिए। मेहता जूं अखियूं खुलियूं। अचानक चौंकिजी वियो। सेणी यादि बाग़ 49। रेवती रोईंदे रोईंदे वरी चयो, मेहता अंकल जल्दी चलिए, प्लीज़ जल्दी। मेहता अखियुनि जा ॻोढ़ा साफ़ करे वापसि चयो, हाँ बच्चा, क्या बात है? रेवती मथा चयो, अंकल पापा को होश आ गया है, प्लीज़ जल्दी चलिए, चेक कीजिए, क्या बात है? मेहता चयो, हाँ मैं चल रहा हूँ, चिंता मत करो, सब ठीक हो जाएगा। सब विया। डॉक्टर जी पूरी टीम खे भी इन्फॉर्म कयो वियो। पूरी टीम जयदेव खे चेक करण लॻी। अध कलाक ताईं सभु कुझु चेक थींदो रहियो। ॿाहिरि रेवती जी कंडीशन वधीक पई ख़राब थींदी वञे। रोकी उनखे काफ़ी आथत ॾे पियो, सभु ठीकु थी वेंदो, पर रेवती ॻाल्हाइण ई न पियो बंदि थिएसि। रोकी पहिरियां खां ई घटि ॻाल्हाईंदो हुयो, पर हिन खे आथत ॾियण लाइ ॾाढो पियो ॻाल्हाए। उनखे ख़ुदि खे बि महसूसु पियो थिए कि मूंखे रेवती खे आथत त ॾियणो ई आहे। रेवती ॻाल्हाइण ई न बंदि करे। मां मम्मी खे काफ़ी न ॾिठो आहे, पर पप्पा ई मुंहिंजी ज़िंदगी आहे। बसि पप्पा जल्दी ठीकु थी वञनि, मूंखे घरु वठी वञिणो आहे। जीअं पप्पा चईंदा ईअं ई थींदो। मां पप्पा जूं सभु ॻाल्हियूं मञींदमि। अहिड़ो सभु ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे बंदि ई न थिए। रोकी सिर्फ़ु उनजे चहिरे ॾे निहारे, हा ईअं ई थींदो, अहिड़ा जवाब ॾेई उनखे मजबूत पियो बणाए। रोकी सम्झाए सम्झाए इनखे थकी पियो पए, पर हिन जे चहिरे ॾे ॾिसी करे अजीब सी कशिश पई जाॻेसि। केतिरी न भोली आहे। बसि उन जे दिलि में रेवती जे लाइ जॻह वधंदी पई वञे। पंहिंजी सोच खे बि न पियो रोके सघे रोकी। हिन जो बि ध्यानु दरवाजे ॾे हुयो। डॉक्टर जल्दी अचे ऐं सुठी ख़बर ॿुधाए। इन उमेद में रेवती खे बि आथत पियो ॾे। खैर चवंदा आहिनि न,
दुख में आथत ॾियण वारो हुजणु ज़रूरी आहे। दुख जी घड़ी अहिड़ी थींदी आहे, भॻवान त पाण खे न ॾिसणु ईंदो आहे, पर उन जे ज़रिए कोई न कोई बंदो पाण खे मिली वेंदो आहे। रेवती जा बि सुठा नसीब हुया जो रोकी फ़रिश्तो थी आयो। रेवती थोड़ी झट चुप थी वई, अखियूं बंदि करे टेक सां वेठी, ॿई हथ गॾु करे घबराहट में हथनि खे मसड़े पई। रोकी सम्झी वियो हीअ इलाही चिंता थी करे। खैर मथां डॉक्टर आयो। डॉक्टर जो जीअं ई दरवाज़ो खुलियो, रेवती काफ़ी घबराइजी वई। मां डॉक्टर खां छा पुछां, कहिड़ो सवाल कयां, सम्झ में ई न पियो अचेसि। रोकी हुन जे चेहरे ॾे निहारे, हींअर त हेॾा सवाल पई करे, अचानक सां छा थी वियो रेवती खे? रोकी खुदि पंहिंजो पाण खां पियो सवाल करे, रेवती रेवती सुहिणी यादि भाग 5। रेवती डॉक्टर जे अॻियां तकड़ी वई। रोकी पुठियां ई उते सोफ़े वटि उथी खड़ो थी बीठो हुयो। उन अॻियां वञणु बिल्कुलु बि ज़रूरी न सम्झो। रेवती डॉक्टर खां तकड़ी वई ऐं पुछो, डॉक्टर अंकल, पापा कैसे हैं? क्या मैं जल्दी घर ले जाऊंगी पापा को? पापा बात कर पाएंगे? एतिरा सवाल तकड़ा डॉक्टर अंकल चयो। रेवती सांस ले लो, सब ठीक है, चिंता मत करो। मथां 2-3 डॉक्टर आया। डॉक्टर मेहता खे सॾु कयऊं। डॉक्टर मेहता चयो, 2 मिनट बेटा, मैं अभी आता हूँ। रेवती उते ई बीजी वई, पंहिंजा हथ मसड़े टेंशन में। उनखे चैन ई न पियो अचे। डॉक्टर वापसि रूम ॾांहुं वियो, पूरी टीम बि हुनजी गॾु वई। वापसि कुझु चेकअप करणु, जेका हिकु रिपोर्ट बाक़ी हुई उहा बि अची वई। उन जे बारे में थोरो घणो डिस्कशन करे वापसि डॉक्टर ॿाहिरि आयो ऐं रेवती खे चयो, रेवती सब ठीक है, अभी जो रिपोर्ट आई है वो भी बहुत अच्छी है। उम्मीद नहीं थी कि इतना जल्दी सब अच्छा हो जाएगा। जिस तरह की कंडीशन थी, कहीं ना कहीं हम सब डॉक्टर भी थोड़े बहुत हार चुके थे, पर एक चमत्कार होता है ना, वो ही हुआ बस समझो। क्योंकि भगवान ने तुम्हारे जैसे प्यारी बच्ची जो दी है देव को, तो कहीं ना कहीं उस बात को तो सुनना ही था। तुम्हारी दुआएं भी तो थी ना। रेवती कुछ भी ॻाल्हाइण भुलिजी वई, सिर्फ़ डॉक्टर जूं ॻाल्हियूं ॿुधंदी रही ऐं वापसि पुछो, डॉक्टर अंकल, कहीं आप मेरा मन रखने के लिए तो नहीं बोल रहे? सब सच है ना? प्लीज़ मुझे जल्दी बताइए। मेहता चयो, मैं झूठ क्यों बोलूँगा? मैं अपनी बच्ची से क्यों झूठ बोलूँगा? जयदेव भी मेरा भाई है, क्या मैं उसके लिए झूठ बोलूँगा? तुम्हें लगता है बच्चा? सच में जयदेव की हालत पहले से बहुत अच्छी है, जल्दी रिकवरी हो जाएगी, चिंता मत करो। कल से बात भी कर पाएंगे, धीरे धीरे काफी बदलाव आता जाएगा। रेवती खुशी मां पुठियां मुड़ी ऐं रोकी खे गले लॻायो, चयो, पप्पा जल्दी ठीक थी विया, हाणे मां जल्दी घर वठी वेंदसि। एतिरो ॻाल्हाईंदी रही कि हिनखे होश बि न हुयो कि हिन छा कयो। रोकी सुन थी वियो, सम्झ में ई न पियो अचेसि कि मां रेवती खे कीअं आथत ॾियां।
इन जो हथ ई न पियो अॻियां हले। हिकु हथ में मोबाइल हुयो, ॿियो हथ हुनजे मथे ते रखी साॼो हथ चयो, रेवती न तोखे चयो न तूं भॻवान ते विश्वास रख, सभु ठीकु थी वेंदो। रेवती हुनजे अखियुनि मां पाणी निकिरणु चालू ई हुयो। ख़ुशी जो हुयो, ज़ाहिर सी बात आहे, हेॾे वॾे तकलीफ़ जे दौर मां गुज़रणु आसान त न हूंदो आहे। उनखे सुध बुध ई कान हुई, उनखां अॻियां सुरखेज कान पई। मथां खां हिकु आवाज़ आई ऐं रेवती जे पुठीअ ते हथ रखियो ऐं मथां खां कंहिं सॾु कयो, रेवती रोइण बंदि कर। रेवती तव्हां ही 3 एपिसोड गॾु ॿुधा। रोकी जे मन में कहिड़ा पिया सवाल उथल पुथल थियनि। रेवती जे दिलि में रोकी जे लाइ जॻह वधंदी वेंदी। ऐं सभ खां वॾो सवाल त ही सॾु कंहिंजो हुयो। इन उलझियल सवालनि जो जवाबु तव्हांखे अॻिते जे एपिसोडनि में मिलंदो। उमेद आहे त जीअं त मां पहिरियां जा एपिसोड दिलि सां ॿुधा आहिनि, हाणे जा एपिसोड बि दिलि सां ॿुधंदा ऐं इन आखाणी खे अॻिते वधाइण लाइ तव्हांजो योगदान तमामु ज़रूरी आहे। शुक्रिया।